अस्सलामुअलैकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? उमेद त ख़ुशि हूंदा, ख़ैर आफ़ियत सां हूंदा। दोस्तों, अॼु जेका तव्हांखे आखाणी ॿुधाए रहियो आहियां उहा आहे दोस्ती ज़ाल जी भली या मर्द जी। दोस्तों, कहाणी शुरू करण खां पहिरीं अव्हां सां हिकिड़ी नंढी गुज़ारिश आहे। अगरि मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। दोस्तों, हिकिड़ो हो बादशाह त पाण ख़ुदा आहे, पर ही हिकु कूड़ी दुनिया जो बादशाह हो जंहिंजी कंहिं औरत सां ॾाढी दिलि हूंदी हुई। हू पंहिंजे मकर ऐं फ़रेब सां बादशाह खे सची दोस्ती जो एतबार ॾींदी हुई ऐं चवंदी हुअसि त मुंहिंजो साहब तोतां क़ुर्बान आहे। हिकिड़े ॾींहुं बादशाह पंहिंजे वज़ीर खे चयो त वज़ीर ॻाल्हि ॿुध, दोस्तीअ में ज़ाल ॾाढी पुख़्ती थींदी आहे। वज़ीर अर्ज़ु कयो, साईं, दोस्ती मर्द जी भली, औरत जी दोस्ती जी ख़बर न आहे त दोस्ती छा थींदी आहे। बादशाह हिकु ॻाल्हि ते, वज़ीर ॿीअ ते। आख़िर ॿिन्ही पाण में शर्त ॿधी ऐं वाइदा कया त ॿिन्ही मां जेको शर्त हाराईंदो सो पूरा 6 महीना पलंग ते न सुम्हंदो। पहिरीं बादशाह चयो त ज़ाल जी दोस्ती आज़माइजे। सो वज़ीर खे साण करे आयो औरत जे मकान ते ऐं छूट में ई अची चयाईं त औरत भलो थिए, सॼी बादशाही मूंसां नाराज़ थी पई आहे ऐं इहो इरादो कयो अथनि त रातो राति मूंखे मारे वज़ीर खे खणी तख़्त ते विहारींदा। सो हाणे बादशाही वञी खॾ में पए, पर सिर थो वञे। हाणे भलाई कर, राति मूंखे पंहिंजे घर में लिकण ॾे, सुबुह जो पंहिंजो बिलो पाण कंदुसि। औरत जा हवास ई गुम थी विया ऐं चई त बादशाह सलामत, वाह, तुंहिंजी दोस्ती, पाण त मरी थो पर मूंखे बि माराईंदे। सॼे जहान खे ख़बर आहे त तुंहिंजी मूंसां दोस्ती आहे, तंहिं करे हू मारण वारा तोखे ॻोल्हण हिते ज़रूरु ईंदा। सो साईं, मुंहिंजा हितां निकिरण जी कर। वज़ीर ॿाहिरि लिको बीठो हो, तंहिं हिननि जी सॼी गुफ़्तगू ॿुधी। बादशाह जॾहिं नाव में थी मोटियो तॾहिं वज़ीर चयसि त बादशाह सलामत, यारी हमेशह मर्द जी हूंदी आहे, औरत जी यारी कहिड़े कम जी। हाणे मूंसां गॾिजी हल, ॾिसो त मर्द कीअं था यारी निभाइनि। मुंहिंजा बि 3 दोस्त आहिनि ऐं हिकिड़ो हजाम आहे, ॿियो चोर आहे ऐं टियों फ़क़ीर आहे। हली था उन्हनि खे आज़मायूं। बादशाह इहा ॻाल्हि क़बूल करे हिन सां रवानो थियो। बादशाह ऐं वज़ीर जॾहिं हजम जे घर पहुता तॾहिं बादशाह ॿाहिरां लिकी बीठो ऐं वज़ीर हजम खे सॾु कयो। हजम निकिरी आयो ऐं वज़ीर खे भाकर पाए अची मिलियो। पोइ ख़बरूं चारूं हलियूं। पुछाईंसि त अदा वज़ीर, हिन वक़्तु कीअं अचणु थियो? वज़ीर ॿुधायसि त बादशाह सलामत, कंहिं ॻाल्हि तां मूंसां नाराज़ थियो आहे, सो सुभाणे मूंखे फाही ते चाढ़ियो वेंदो। दिलि में ख़्यालु कयुमि त सुभाणे मतां मौक़ो न मिले, तंहिं करे रातो राति यारनि खां मोकिलाए अचां। हजम इहा ॻाल्हि ॿुधी वज़ीर खे चयो, साईं, परवाह न कर, मां रोज़ानो सुबुह जो बादशाह जी हजामत बनाइण वेंदो आहियां। सांझी पाकी अहिड़ो तो लाहे रखां जो सुभाणे रुॻो बादशाह जी गर्दन ते रखण जी देरि थींदी। न बादशाह हूंदो, न तोखे फांसी ॾींदो। हाणे इबरत में पइजी वियो। जॾहिं वज़ीर घड़ी खनि कचहरी करे हजम खां मोकिलाए बादशाह वटि आयो तॾहिं चयाईंसि त साईं, सुभाणे होशियारु रहिजो, मतां हजामत करण वक़्तु गर्दन ई न लभे। पोइ त वरी ॻाल्हियूं कंदा चोर जे घर ॾांहुं रवाना थिया। चोर जे दर ते पहुची बादशाह वरी बि हिकिड़ी कुंड ते लिकी बीह रहियो ऐं वज़ीर अची चोर खे सॾु कयो। सॾ ते हिन अंदरां ई सॾ जो जवाबु ॾिनो, पर ॿाहिरि न निकितो। कुझु वक़्त खां पोइ वज़ीर वरी सॾु कयो, मगर चोर वरी बि अंदरां जवाबु ॾिनो, बाक़ी ॿाहिरि न निकितो। आख़िर जॾहिं टियों सॾु कयईं तॾहिं हू ॿाहिरि निकितो। वज़ीर पुछियसि, यार, अॻे त हिकदमि ॿाहिरि निकिरी ईंदो ऐं अॼु छो एतिरी देरि कयई? तॾहिं चोर ॿुधायसि त यार, अॼु तो अवेलो सॾु कयो आहे। ख़्यालु कयुमि त मतां को पुठियां दुश्मन न हुजेसि त पोइ हथे ख़ाली छा कंदुसि, तंहिं करे तरार लाहे ठाहे पोइ ॿाहिरि निकितुसि। हाणे हुकुम कर, तुंहिंजे लाइ सिर बि हाज़िर आहे ऐं हथियार बि हथ में आहे। वज़ीर चयसि त अदा, अॼु ख़ैरु कोन्हे, बादशाह सलामत मूं ते ॾाढो नाराज़ थी पियो आहे, सो सुभाणे मूंखे फाही ते चाढ़ींदो। उन करे चयमि त राति में यारनि खां मोकिलाए वठां। तंहिं ते चोर चयसि त अदा, इहा बि का ॻाल्हि आहे? मूंखे रुॻो एतिरो ॿुधाए त बादशाह राति जो किथे सुम्हंदो आहे, राति में तो सिर लाहे अचांसि, पोइ सुभाणे न को हूंदो ऐं न को तोखे माराईंदो। हाणे तूं वञी बेखुटको थी सुम्ही रहो।
वज़ीर चोर खां मोकिलाए जॾहिं बादशाह सां मिलियो तॾहिं चयईंसि त बादशाह सलामत राति जो ख़्यालु करे सुम्हिजो, चोर आहे मुंहिंजो दोस्त, मुड़ंदो बिन्हे कोन्हे। उतां थी ॿई ॼणा बाक़ी टे दोस्त खे आज़माइण लाइ रवाना थिया। जॾहिं फ़क़ीर जे उतारे वटि पहुता तॾहिं बादशाह वरी बि हिकु कुंड झले लिकी बीही रहियो। वज़ीर वञी फ़क़ीर खे सॾु कयो। हू सॾ ते कलंदरी डंडो कच्छ में करे ॿाहिरि निकिरी आयो। वज़ीर खे दर ते पुछाईं त वज़ीर ख़ैर त आहे, हिन वक़्तु कीअं निकिरी पियो आहीं? वज़ीर फ़क़ीर खे अदब सां चयो त फ़क़ीर साईं, बादशाह सलामत जी कावड़ मूं ते थी पई आहे, हरू भरू अची नाराज़ थियो आहीं। हुकुम कयोसि त मूंखे सुभाणे फाही ते चाढ़ियो वेंदो। तॾहिं ख़्यालु कयुमि त छो न यारनि खां मोकिलाए अचां। फ़क़ीर चयो, बसि बाबा, ॻाल्हि बि एतिरी। बादशाह तोखे फाही चाढ़ण जी कोशिशि कई त संदसि तख़्त बूंदो थी वेंदो। तूं माठ करे वञी सुम्ही रहो। सुबुह जो मां पाणे ई अची फांसी वारी जाइ ते हाज़िर थींदुसि। जेकॾहिं बादशाह न मुड़ियो त शहर ई ऊंधो हूंदुसि। फ़क़ीर खां मोकिलाए वज़ीर अची बादशाह सां मिलियो ऐं चयईं त साईं, यार आहिनि टई, ख़्यालु कजो मतां झुॻो ई न झण करे वञनि। बादशाह दिलि में ख़्यालु कयो त सुभाणे जा भाॻ त सुभाणे, पर राति जो को बंदोबस्तु कजे। सो छा कयाईं जो घोड़नि जे चौकीदार खे उथारे पंहिंजी जाइ ते सुम्हारियईं ऐं उनखे ताक़ीद कयाईं त निंड हरगिज़ न कजांइ, न त सिर सलामत न रहंदुई। चौकीदार घणी कन टार कई, साईं मां तव्हांजे हंध ते कीअं सुम्हां? पर बादशाह चयसि त तोखे हुकुम मञिणो आहे। पोइ त 100 सिपाही पंहिंजे हंध ते बीहारे पाण वञी चौकीदार जे हंध ते सुम्ही रहियो। चोर बि हओ मओ टारे अची बादशाह सलामत जी महिलात ते पहुतो, पर सख़्तु पहिरो ॾिसी मुंझी पियो। सॼी राति उन ताड़ में हो त कंहिं तरह पहिरे वारा कुझु गाफ़िल थियनि त पोइ बादशाह जो सिर लाहियां। आख़िर जॾहिं असरु थियो तॾहिं पहिरे वारनि खे निंड अची वई। हीउ मुड़ुस बि वझ वठी पहिरे वारनि सां रिलजी ऐं आख़िर वञी बादशाह जे पलंग ते पहुतो ऐं यकदमि कढंदे तरार ठका जो खणी करायईं त चौकीदार जो सिर सिसी खां धार थी वियो ऐं पलंग खां वञी हेठि किरियो ऐं पोइ लिकी लिकी महिलात खां ॿाहिरि हलियो वियो। सुबुह जो बादशाह अची ॾिसेसि त चौकीदार जो सिर सिसी खां धार आहे। तॾहिं धणी जो शुक्र कयाईं त पाण बची वियो ऐं दिलि में ख़्यालु कयाईं त वज़ीर जो त हिकु दोस्त सचो निकितो, बाक़ी ॿिया ॾिसजनि त छा था कनि। अञा उन ख़्याल में बीठो त हजाम बि सामान समेत अची हाज़िर थियो ऐं बादशाह खे राति वारी ॻाल्हि यादि बीठी हुई। सो हजम खे चयईं त अॼु हजामत कोन कराईंदुसि, तूं भले सुभाणे अचिजांइ। हजम अर्ज़ु करणु लॻो त जीअंदा क़िबला, ही आलीशान पाकी मां ॾाढी महिनत सां तयारु करे आयो आहियां, अमी हजामत त कराए ॾिसो। पर बादशाह साफ़ इनकार कयो। तॾहिं वरी हजाम चयसि त साईं, सुभाणे मां ॿाहिरि वेंदुसि, तंहिं करे तव्हीं अॼु ई हजामत करायो। बादशाह खे अची पंहिंजे ख़ौफ़ वरितो। होॾां हजम खे इहो ख़्यालु हो मतां कोलो कूड़ो न थियां। सो पाकी ॿाहिरि कढी हजामत ठाहिराइण लाइ बादशाह खे मजबूर करणु लॻो। बादशाह खे पक थी त हाणे ख़ैरु कोन्हे। तंहिं ते पहिरे वारनि सिपाहियुनि खे हुकुम ॾिनई त हिन हजम खे यकदमि हितां लोधे कढो। नेठि इहो वक़्तु आयो जो बादशाह वज़ीर खे घुराए फांसी जो दड़को ॾियणु लॻो। फ़क़ीर बि हिकिड़ी कुंड झले अची बीठो। तंहिं बादशाह खे अर्ज़ु कयो, जेकॾहिं वज़ीर खे फांसी ते लटकाईंदे त तख़्त बख़्त सभु ऊंधो थी वेंदो। एतिरे चवण सां यकदमि तख़्त खे हिकु मामूली लोॾो आयो ऐं बादशाह तख़्त समेत थाबड़जी वञी परे किरियो। तॾहिं बादशाह खे यकीन आयो त वाक़ई ही फ़क़ीर को पहुतल शख़्स आहे। सो यकदमि वञी फ़क़ीर जे पेरनि ते किरियो ऐं उनखां माफ़ी वरिताईं ऐं पोइ वज़ीर खे घुराए चयाईं त बेशक तुंहिंजा दोस्त सचा आहिनि ऐं दोस्ती बि वाक़ई मर्द जी औरत जी दोस्ती ते कहिड़ो एतबार आहे। पोइ वज़ीर जे दोस्तनि खे घुराए ॾाढा इनाम इकराम ॾेई ख़ुशि कयाईं ऐं पाण बि उन्हनि सां दोस्ती रखियाईं। तंहिंखां पोइ उन औरत खे घुराए तमामु बेइज़्ज़तो करे शहर नेकाली ॾेई कढी छॾियाईं। अहिड़ी तरह वज़ीर शर्त खटी वियो, जंहिं करे अंजाम मूजिबि बादशाह पूरा 6 महीना पलंग ते ई न सुतो। दोस्तों, हीअ कहाणी जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक करणु न विसारींदा। मिलूं था कि नई कहाणी में, तेसिताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।